में अक्सर असांजी औरतुनि ऐं छोकिरनि खे नज़रअंदाज़ कयो वेंदो आहे त इन में ड्रामनि में, एक्टिंग में या सिख्या में या रुॻो अटेंड करण में बि का पार्टिसिपेशन असांजी सिंधी औरतुनि जी आहे या न? ऐं जेको आर्ट क्लासिस हलंदा आहिनि उन में पहिरीं बैच में असां वटि 140 शागिर्दनि शागिर्द आहिनि ट्रेनिंग कई। हुन 94 छोकिरियूं हुयूं जेके आर्टिस्ट ॾाढो हुयूं, सुठो। निकितियूं। ऐं उन खां सवाइ असां वटि जेको म्यूज़िक असांजी बैच हुई, तव्हां अंदाज़ो कयो त असां वटि कंबर शेदात कोट, कंदकोट, जेकबाबाद, इतां जूं बि छोकिरियूं अची सिखियूं। वाह! ऐं हाणे जेके हिन वक़्तु बैच आहे हुन में अक्सरियत छोकिरियुनि जी आहे। बाक़ी हाणे प्रोग्रामनि में शिरकत लाइ असीं दावत ॾींदा आहियूं, उहो थोरो शाइनेस अञा ख़तमु न थी आहे, पर गैप असां भरण जो इहो तरीक़ो इख़्तियार कयो आहे जंहिंजा असां क़ाइल न आहियूं, पर ज़ाहिर कयूं था। मिसाल औरतुनि जो असां हिकिड़ो स्पेसिफिक मुशाइरो करायोसीं जंहिंमें रुॻो औरतूं आहियूं। ताकी असां एनकरेज सिंधी कजे उन्हनि खे। हा सिंधी गीचनि जी महफ़िल कराईसूं जंहिंमें माना गुम थियल जेके साहिरा सिंधी प्योर माना वनवाह खां वेंदे रुख़सतीअ ताईं जा उहो हिकिड़ो इवेंट करायोसीं जंहिंमें इलाही औरतूं आहियूं। या एकेडमिक प्रोग्राम करायासीं असां जंहिंमें छोकिरियूं ऐं छोकिरा तमामु भरपूर अंदाज़ में असां कोशिशि कयूं पिया त उन्हनि खे पुल कयूं। अच्छा, ड्रामनि में वरी असां वटि इहो आहे त ट्रेंड आहे त असांजो हिकिड़ो पूरो पासो औरतुनि जो भरियल हूंदो आहे। अच्छा। जेके बि ड्रामा तव्हांजा फोटोग्राफ्स या वीडियो ॾिसंदव न, असांजी हिकिड़ी पूरी माना तक़रीबन 150 जी रो हूंदी आहे साइड आहे, उनमें रुॻो औरतूं हूंदियूं आहिनि। ऐं पार्टी जेके ड्रामा हूंदियूं आहिनि उनमें सखर जूं इलाही आर्टिस्ट हाणे साम्हूं आयूं आहिनि जेके अॻे न हूंदियूं हुयूं। अॻे असांखे परेशानी थींदी, हाणे असांजी मेंबर्स थी वियूं आहिनि सखर जूं तक़रीबन 7-8 त आर्टिस्ट छोकिरियूं जेके आहिनि उहे मेंबर बि थी वियूं आहिनि। त सही। ईअं ज़ाहिर आहे असां इनकरेज कयूं पिया थी जेको जेंडर आहे उहो सिलसिलो ख़तमु थिए, एज जो सिलसिलो ख़तमु